जी नाज़रीन असां जेको आहे हिते जेको आहे शिकारपुर रोड ते मौजूदु आहियूं ऐं नंढड़ा ॿारनि 2020 आहे एॾी महांगाई आहे हिन नंढड़नि ॿारनि खां पुछा कयूं था त हिन जो गुज़र सफ़र कीअं थिए पियो घणा पैसा मिलनि था हिते 200-250 कमाईंदा आहियूं स्कूल छो न आहे स्कूल मजबूरी आहे छा कयूं कहिड़ी मजबूरी आहे घर ॾे स्कूल गवर्नमेंट तोखे चाहे त स्कूल वेंदे हा तालीम हासिल कंदे जी घणी उमिरि आहे 11 साल अच्छा स्कूल छो नथो वञे स्कूल घर जी मजबूरी आहे घणो टाइम थियो कमु कंदे 1.5 साल बीमा आहे हा छा कंदा अबो गॾा गाॾी हलाईंदो आहे ॿियो वॾो वॾो मां गुज़र सफ़र थिए थो हा हिनमें गुज़र सफ़र थी वञे थो हा गुज़र सफ़र 200-300 मिनट थिए थो बीमा आहे छा कंदा पोइ कुझु कमु न कंदा आहिनि मां पियो धक लॻल स्कूल छो न वञे स्कूल मजबूरी आहे कहिड़ी मजबूरी आहे गुज़ारो कयूं या पढ़ूं घणा पैसा खणे पियो मैडम 250-100 ईअं कमाईंदा घणा तारीख़ मिलनि पिया होटल ते 300 300 रुपया काॾे करे थो घर ॾींदो आहे स्कूल छो न वञे तूं हा घर ख़र्च कयां थो बेरोज़गारी जागियूं अच्छा हा पीउ वग़ैरह आहे पीउ आहे हा हू छा कंदो आहे कमु कंदो आहे मज़दूरी कंदो आहे वांगणनि जो करेला करण जो कमु कंदो आहे स्कूल शौक़ु न आहे न बेरोज़गारी छा कयूं दिहाड़ी पैसा खणे 300-200 स्कूल छो न वञे थो स्कूल बस घर ई बंदि कमाइण था हिते बीमा आहे जी बीमा आहे हा छा कंदा पोइ फ़ाइदो कान्हे पोइ कमाईंदो आहे सिल त काई कमाए स्कूल को तालीम पढ़ाएं तो पढ़ दे हा न तो कमाईंदा तो कमाए कमाईंदा मजबूरी आहे हा छा कंदे छा चवंदे हुकूमत असांजी मदद करे गवर्नमेंट सां सुबुह जो छोकिरा ईंदा नंढड़ा या दॿा खणी हिते रोज़गार करनि था 150-200 उहा कमाइनि था इन जो 150-200 मूं छा जो घर हले छा जो घर जो छा जो मुस्तक़बिल आहे हज़ारे लखनि जी तादाद में जेका नंढा ॿार आहिनि गैरेज में कमु करनि था होटलनि ते कमु करनि था इहो छा कहिड़ी तब्दीली आहे कुझु बि तब्दीली न आहे हिते जेको हाणे वज़ीर आज़म जेको प्रोग्राम शुरू कयो आहे यूथ प्रोग्राम उहो शायदि चवां थो नंढा ॿार जेका लखनि जी तादाद में शायदि उन ते ख़र्चु करे उनजो तालीम वधाए अॻिते हली पढ़ाइनि पर तब्दीली जो हिते को नज़र ई कोन थी अचे त कंहिं लाइ पढ़ाई लाइ माना न आहे एतिरो पैसो जेको पढ़नि उन्हनि खे वज़ीफ़ो मिले त उहे बिल्कुलु पढ़ंदा इन्हनि खे अहिड़ो त रिलीफ न आहे घर में पोइ जेके ॿार बचा आहिनि उन्हनि खे इहे कमाए करे खाराइनि था ॿियो अहिड़ो को कमकार ई कोन्हे कंहिंखे जो जा पीउ मां ज़ाहिर पोड़ा आहिनि जेके वज़ीफ़ा मिलनि था उहे अमीरनि खे मिलनि था या ज़मींदार खे मिलनि था या कंहिं नौकिरी में मिलनि था ग़रीब कंहिंखे बि वज़ीफ़ो नथो मिले हुकूमत महांगाई अरूज आहे अटो 70 रुपए किलो मिले थो गिहु 220 रुपए किलो मिले थो खंडु 80 रुपए किलो मिले थी जेकी असांखे बेनज़ीर हुकूमत में खंडु असांखे 60 रुपए मिलंदी हुई 50 मिलंदी हुई अॼु उहा 80 रुपए वठणी पए थी गिहु 130 हुयो 120 हुयो अॼु उहो 220 रुपए मिले थो त हुकूमत ज़ाहिर आहे को रिलीफ ॾिए त माण्हू खे को रिलीफ ॾिए न ग़रीब त इहो पोइ ॾींहों ॾींहुं पहुची वञे थो अमीर ॾींहों ॾींहुं अॻिते आहे वज़ीफ़ा जेके बि मिलंदा सभु अमीरनि खे मिलंदा मुतालबो असां कंदा त गवर्नमेंट सस्ता ॾिए जेके ग़रीब माण्हू हिते कमकार करनि था उन्हनि खे जेको आहे त रिलीफ ॾियनि वज़ीफ़ो ॾियनि महांगाई ख़तमु करनि असां इहो ई चऊं था महिरबानी इहा हुजे त इमरान ख़ान पार्टी खे चऊं था इहो घटि करे महांगाई घटि करे अजी नाज़रीन तव्हां नंढड़नि ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि चयो त 2020 में बि एतिरी महांगाई आहे जो घर जो ॾीओ मुश्किल सां जेको आहे त ॿारे सघूं था हिननि जेको आहे त सिंध गवर्नमेंट खे अपील कई आहे त असांजे नंढे ॿारनि लाइ कोई स्कूल वग़ैरह अहिड़ो कोई क़ाइमु कयो वञे जीअं असां पंहिंजी तालीम बि हासिलु करे सघूं ऐं रोज़गार बि करे सघूं नज़ीर मीरानी सोच टीवी कंधकोट सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन